अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्ताणे अचण वारी आहे। चाइनी में मूसा ख़त्म थी वेंदो मरी वेंदो जेका गोली हाशू हलाई आहे या वरी मूसा खे मीर बचाए खणी वेंदो या वरी बावल मूसा खे हितां खणी वेंदो या वरी मूसा पूरो थी वेंदो। नैना खे आख़िर केरु पकड़े वठंदो मीर या हाशू या वो बावल जे हथ अची वेंदी। सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में पहिरियां हिनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मूसा मरदो न आहे। मूसा जे मथां जेको 2 गोलियूं हाशू हलायूं बेहोश थी उते किरी पवंदो आहे ऐं उन टाइम जेको आहे हू हलिया वेंदा आहिनि नैना जे पोयां। नैना खे बि पकड़े वठंदा आहिनि हाशू वारा ऐं उतां नैना खे वठी हलिया वेंदा आहिनि। उहे ईअं सोचींदा आहिनि मूसा पूरो थी वियो लेकिन मूसा बेहोश हूंदो आहे। लेकिन इहा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सॼी कहानी त बावल उते अची पुॼंदो आहे मूसा खे हितां खणी अस्पताल खणाए वेंदो आहे लेकिन मूसा मरदो न आहे। बहरहाल जेको आहे नैना खे खणी करे हाशू वारा निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि। मीर बि उते पुॼी वेंदो आहे। इन्हनि जी हिक ॿिए सां तू में थींदी आहे लेकिन हाशू वारा नैना खे पहिरियां उतां वठी सिधो नवाब खान वटि पुॼंदा ऐं नवाब खान वटि मीर बि पुॼंदो ऐं पंहिंजी भेण जी मांग कंदो लेकिन नवाब खान मना करे छॾींदो चवंदो तूं त कोन वठी आहीं नैना खे तो हाशू वठी आयो आहे। लेकिन मीर चवंदो मां बि तुते हुयो मूं बि मूसा जे मथां गोली हलाई हुई ज़ख़्मी त पहिरियां उनखे मूं कयो हुयो तॾहिं तोवारा उते पुॻा न त अगरि मां मूसा जो साथ ॾियां तोवारा इहे नैना खे उतां वठी मूसा खे मारे न सघनि हा। बहरहाल इन तू में थींदी लेकिन नवाब खान थोरो घणो मीर खे आसरो ॾेई छॾींदो। बहरहाल ऐं कुझु न कुझु मीर जे लाइ बि राह खुली वेंदी लेकिन बावल फ़िलहाल खणी वेंदो मूसा खे ऐं हिननि खे ख़बर न हूंदी त को मूसा बची वियो आहे। लेकिन मूसा जो इलाजु हलंदो काफ़ी अरसे ताईं नेठि मूसा बि ज़ाहिर थींदो अची दुश्मननि जे लाइ पोइ अञा वेर वधंदो। तव्हांखे यको असां ॿुधाईंदा था अचूं मूसा न मरंदो मूसा ज़ख़्मी थींदो जॾहिं बि थींदो छाजे करे मेन हीरो उहो आहे। सिजावल खान मेन हीरो न हुयो मेन हीरो मूसा ई आहे दोस्तों। इन जे करे उहो कॾहिं नथो मरी सघे पादरनि में अची सघे थो मरी नथो सघे। वीडियो पुॻा पंहिंजी पुॼाणी ते अगरि तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।